मुंहिंजो नालो ज़ैद पीरज़ादो आहे। मां नौजवाननि खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु पिए चाही त सुठी परफॉर्मेंस या सुठी कारकर्दगी छाखे चइबो आहे। असां सभु हर माण्हू कंहिं न कंहिं इदारे में कमु करे थो ऐं इदारो उन मां इहा उमेदु रखंदो आहे त उहो मुलाज़िम या एम्प्लॉई सुठी कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो करे। हाणे सुठी कारकर्दगी चइबो छाखे आहे, असां आम तौर ते सम्झंदा इहो आहियूं त जेको कमु असांखे ॾिनो वियो आहे जेकॾहिं असां उहो पूरो करे ॾियूं था त इहा असांजी सुठी परफॉर्मेंस लिखी वेंदी, पर ईअं न आहे। इहो बिल्कुलु ईअं ई आहे जीअं मिसाल तव्हां को कोर्स था अटेंड कयो ऐं उन कोर्स में पासिंग मार्क्स 50% आहिनि ऐं तव्हां 50% खणो था त इहा तव्हांजी हिकिड़ी एवरेज परफॉर्मेंस लिखी वेंदी। सुठी परफॉर्मेंस तॾहिं लिखी वेंदी जॾहिं तव्हां 70% खणंदो, 80% खणंदो। त इन्हनि शोबनि में बि ईअं ई आहे त तव्हांखे जेको कमु ॾिनो थो वञे उन खां वधीक जॾहिं तव्हां कमु कंदो त उहा तव्हांजी परफॉर्मेंस हिकु सुठी परफॉर्मेंस लिखी वेंदी। बाक़ी जेकॾहिं तव्हां रुगो ॾिनल कमु पूरो था कयो या उन खां बि घटि था कयो त उहा तव्हांजी कारकर्दगी तमामु हिकिड़ी एवरेज ई लिखी वेंदी। महिरबानी।